माफ़ी वठ लख गुनाहन जी माफ़ी मिली वेंदी। हाँ वरी मथो रात अचे थी बख्शिश वारी। हाँ छा चवंदो ही ॼाटिन वारी ईद। छा ॼाटिन वारी नहीं, या गुनाहन जी माफ़ी वारी है। लैलतुल बरात यानी छुटकारे वाली रात, शबे बरात छुटकारे वाली रात। इन रात के अंदर मुझे आका फरमायो तो मुझे उम्मत जा एतरा मानू बख्शजी था वजन जेतरा अरब जे कबीले बनू कलब वारन जे बकरन ए रिढुन जे पुठन ते वारहिन, एतरा मुझा उम्मती ने रात में बख्शजी जन्नत जा हकदार बणजी। पर सरकार फरमाइन था तो एड़ी भलारी रात जे अंदर मुशरिक जे ला माफी ना है। जेको अल्लाह सा शिरक करे, रब जे जात में सिफात में शिरक करे, इने मुशरिक जे ला माफी ना है। ऐं बियो जेको अब्बे अम्मा जो बेफरमान आ, इने पीउ मां जे बेफरमान जे ला बि इने रात में माफी ना। हाँ? सरकार फरमाइंदा अल अब औसत अबवाबुल जन्नह, पीउ बेश्त जो विचों दरवाजो आ, जेते अब्बो राज़ी आ उन जे ला जन्नत जो विचों दर रब खोले छॾियो आ। साहबी अर्ज के या रसूल अल्लाह, हजरत जाहिमा रज़ी अल्लाह तआला अन्हु अर्ज तो करे मुझा सोना इजाजत दियो त मां जिहाद ते हला, खुदा जे रस्ते में जंग कया, जिहाद कया। साईं फरमाइन उस्ताद पीउ मां जेरा थई, चे हाओ साईं अमर जेरी थम। पाण फरमाइन था त वञ अब्बे अम्मा जी वञी खिदमत कर, तुंहिंजे ला जिहाद इहो आ। हां छाजे ला पियो मोकल घुरे, छाजे ला पियो मोकल घुरे, जिहाद जे ला, सिर कटण जे ला। थी सके तो बाह वटजी वञे, थी सके तो टंग कपजी पवे, थी सके तो अख निकरी वञे, तीर आहिनि, तलवारूं आहिनि, नेज़ा ऐं भाला आहिनि, थी सके तो जिस्म गभा गभा थी वञे, सिर कटजी वञे, इजाजत तो घुरे त या रसूल अल्लाह मोकल ॾियो, पंहिंजो सिर तुंहिंजे दीन तां कुर्बान कयां। साईं फरमाइनि था त जिहाद खां भलो अमल इहो अथई जो वञी पंहिंजे अब्बे अमर जी ख़िदमत कर। वो बेटे वारा कहिड़ी अब्बे अम्मा जी तो इज्जत कई आ, पीउ खे अब्बे चवण जे लाइ तयार न आहे। कुराड़ा मां खे तो चे पोड़ी, अरे अम्मा ते लफ्ज़ नथा वर नहीं, जी चल सदी से लफ्ज़ नथा वर नहीं। हाँ मुझे आका फरमायो अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात, जन्नत जीजल मां जे पेरन जे हेठों रब रखाए रही आ। ओ जिहाद ते वञण वारा जिहाद छो थो करी, लड़ाई छो थो करी त जन्नत मिले, रब ताला जल शानो बख्शे छड़े मूंखे जन्नत मिले। वञ साईं फरमाइनि था अमर जे कदमनि जे हेठों जन्नत रखी अथई। हे सही सुबुह असां पीउ खे बुझा थोड़ी मुंह में, बिज खुदा जे दम रखां, बिज खुदा जे कहर खां। हिकिड़ी पोड़ी आई मूं वटि सही कुराड़ी हुजे, लठ ते पई हले, गर्दन झुकी विस, मां सम्झा थो को 60-70 सालन जी जमार जी हूंदी। मूंखे चई पीर साहब जी मुझे यहाँ ठहरने की जगह मिलेगी। छो भला अम्मा कीअं आई? चईसी 4 पुट अथमि, मूंखे तड़े घर मूं कढियो अथनि। वॾे पुट जे पेरनि ते किरी पियसि बच्चा, मां पोड़ी मां वया काॾे वेंदसि, मूंखे काॾे थो कढी त पुट थो मूंखे चए त वञी को यार कर। 60-70 सालनि जी कुराड़ी अम्मा उनखे पुट हे लफ़्ज़ थो ॻाल्हाए, ही मुसलमानी आहे तुंहिंजी? हाँ पेट में जो हराम जा खाधा पिया आहिनि त हया किथों मिले, अदब ऐं शर्म किथों मिले? रिश्वत बि पेट में, व्याज बि पेट में, मिस्कीननि गरीबनि जा रत चूसींदो उहे बि पेट में। मुंहिंजा दा जॾहिं पेट में हराम ईंदो आहे त उनजे अख मां हया ऐं शर्म लाइ वेंदो आहे। कंहिंजे प्लाट ते कब्ज़ो, कंहिंजे बनी ते कब्ज़ो, पराए गरीबनि जे मिल्कियतुनि ते कब्ज़ो। अरे मिस्कीन तोखे कुझु नथो चई सघे, खुदा जे कमर कांड जो जेको वाहिदुल क़हार सरकार आहे। अॼु जेकॾहिं पराए
सुभाणे सतई ज़मीनूं गट बनाए तुझे गिच्चीअ में विधियूं वेंदियूं। ये प्लाट इते धूड़ पिया पाईंदा, ये ज़मीनूं इते धूड़ पियूं पाईंदियूं, ये मिल्कियतूं इते पियूं हूंदियूं। तूं कफन जी टुकरी बि या नसीब नफ़ो ॿिया वठंदा, पादर तोखे लॻंदा। मिल्कियत तो गॾु कई न, ज़ुल्म तो कया न, हिसाब तोखूं थींदो। नफ़ो ॿिया वठंदा, फ़ाइदो ॿिया खाईंदा। अॼु ओचितो मौत अची वञे, तूं रब जे अॻियां कहिड़ो जवाब ॾींदे? हराम जी कमाई ते संदरो बधो पियो आहे। मिस्कीनन गरीबन ते रहम नाहे, बाज नाहे। को कुरान मथे ते खणी थो अचे त कुरान खे ॾिसण जे लाइ तयार नाहे। मिस्कीन कुरान खणी वियुस त मूं ते रहम कर, मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो न कर, त कुरान वठी रखे ऐं ॿ टे पादर वहाए कढी। अरे हे मुसलमानी आहे? कसम त कूड़ा खयूं बीठा आहिनि, पर यादि रखजांइ कूड़ो कसम न खण, कूड़ो कसम न खण। यो कुरान कट थई चीरजी वेंदे, दफ़ा दफ़ा थी वेंदे। खुदा जो कसम, खुदा जी इज्जत जो कसम। हिकिड़ो माण्हू आयो मुंहिंजे बाबा साईं क़िबला मुर्शिदन करीमन वटि, हीअं वातों बि रतो पियो वहेसि, हेठों बि रतो पियो वहेसि। साईं जन खे चयूंसि हिन ते दम दुरूद कयो, फीणो रखो, दुआ ॾियो। साईं जन फरमाए त हिन ते मां दम दुरूद कोन कंदुसि, मूंखे मना आहे। मूं हुन माण्हू को पुछो त हिनखे छा थियो आहे जो अल्लाह जो वली हिनखे दुआ नथो ॾिए या हिन ते फीणो नथो रखे, मसलो छा आहे? ॿुधाई त पुट हिन जे कई चोरी, रात जो चोरी कई, सुबुह जो इन पोड़े कुरान मथे ते रखियो, चई त मुंहिंजो पुट रात मूंसां घर सुतल हुयो, चोरी ते वियो ई कोन। चे कसम खणी घर पहुतो आई हो, हेठों मथों रत चालू थी वियो अथसि। खुदा जी पकड़, खुदा जी ॾमड़ जी गिरफ़्त।